जेकॾहिं अव्हांजे फ़ोन जी रफ़्तार सुस्त आहे या कंहिं बि वक़्तु सुस्त थी वेंदी आहे त इन जा केतिरा ई सबब थी सघनि था। जेकॾहिं अव्हां परेशान आहियो त कुझु तरकीबूं आहिनि जेके इंटरनेट जी रफ़्तार खे वधाईंदियूं। जेकॾहिं फ़ोन जी इंटरनेट स्लो थी वञे त इहो हिकु वॾो मसइलो बणिजी वेंदो आहे। रफ़्तार आहिस्ते हुजे त सॼो कमु मुतासिर थींदो आहे ऐं जेकॾहिं फ़ोन में इंटरनेट न हुजे त इहो फ़ोन रुॻो फीचर फ़ोन बणिजी रहिजी वेंदो आहे। इन लाइ ज़रूरी आहे त इन में तेज़ इंटरनेट हुजे। रॉकेट जहिड़ी रफ़्तार हासिल करण लाइ अव्हांखे कुझु सेटिंग्स तब्दील करणियूं पवंदियूं। इन हवाले सां रफ़्तार वधाइण जा कुझु तरीक़ा ॼाणणु घुरिजनि। जॾहिं अव्हांजे नेटवर्क ते घटि माण्हू हूंदा आहिनि त वाईफाई ऐं सेल्युलर कनेक्शन जी रफ़्तार तेज़ हूंदी आहे। जेकॾहिं खोड़ औज़ार बैंडविड्थ इस्तेमालु करे रहिया आहिनि त अव्हांजो नेटवर्क कनेक्शन सुस्त थी वेंदो आहे। अव्हांजो ब्राउज़र डेटा खे कैश में स्टोर कंदो आहे त जीअं हू इन्हनि वेबसाइट्स खे तेज़ीअ सां लोड करे सघे जिन खे अव्हां अक्सर ॾिसंदा आहियो। जेतोणीकि इहो अव्हांजी इंटरनेट ब्राउज़िंग खे तेज़ करे थो, पर मुकमल कैश अव्हांजे फ़ोन खे सुस्त करे छॾींदो आहे। कैश हिकु वॾो सबबु थी सघे थो। जॾहिं कैश मेमोरी मुकमल थी वेंदी आहे त इहा पाण मुरादो अव्हांजे फ़ोन जी रफ़्तार खे घटाए छॾींदी आहे। इन लाइ इन ॻाल्हि खे यकीनी बणायो त अव्हां बाक़ाइदगीअ सां कैशे खे साफ़ कंदा आहियो या स्मार्ट फ़ोन क्लीनर जहिड़ियूं एप्स डाउनलोड करियो त जीअं अव्हांखे पंहिंजे सेल्युलर डिवाइस खे मुकमल तौर ते बहितर बणाइण ऐं पंहिंजे मोबाइल ते इंटरनेट जी रफ़्तार तेज़ करण में मदद मिले। अव्हांजे फ़ोन जी नेटवर्क सेटिंग अव्हांजी इंटरनेट जी सुस्त रफ़्तार जो सबबु थी सघे थी। कॾहिं कॾहिं इहे तरतीबूं ख़राब हूंदियूं आहिनि जंहिं सबबु अव्हांजो मोबाइल इंटरनेट सुस्त थी वेंदो आहे। पंहिंजे फ़ोन जे कनेक्शन खे तेज़ करण लाइ अव्हांखे पंहिंजे नेटवर्क जी तरतीबुनि खे ॿीहर तरतीब ॾियणु घुरिजे। पस मंज़र में खोड़ एप्स खोलणु अव्हांजे नेटवर्क खे मुतासिर करे सघनि थियूं। हिक वक़्त में खोड़ एप्स हलाइण सां अव्हांजी इंटरनेट जी रफ़्तार घटिजी वेंदी आहे ऐं एप्स बंदि करण सां रैम क्लियर थींदी आहे जंहिंसां रफ़्तार वधी वेंदी आहे। पाण मुरादो अपडेट थींदड़ एप्स वधीक डेटा इस्तेमालु कंदियूं आहिनि जंहिंसां इंटरनेट सुस्त थी वेंदी आहे। जेकॾहिं इंटरनेट जी रफ़्तार ठीकु न आहे त एप्स लाइ अपडेट जो ऑप्शन बंदि करणु घुरिजे। कॾहिं कॾहिं हिकु इलेक्ट्रॉनिक डिवाइस खे ठीकु करण लाइ उन खे ॿीहर शुरू करण जी ज़रूरत हूंदी आहे। पंहिंजी डिवाइस खे बंदि करे ॿीहर ऑन करियो, रीस्टार्ट करियो या इन खां सवाइ अव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन खे घटि में घटि 5 सेकंडनि लाइ फ्लाइट मोड ते आणे वापसि स्विच करे सघो था।